अस्सलाम वालेकुम नाज़रीन, आऊं आहियां तव्हांजो मेज़बान मुदस्सिर नज़र बलोच। इबरत टीवी जी एशिया कप जे हवाले सां स्पेशल ट्रांसमिशन में तव्हांखे भली कार चऊं था। अॼु असां ॻाल्हि ॿोल कंदासीं एशिया कप जे फाइनल जे हवाले सां। एशिया कप जे फाइनल में दिफ़ाई चैंपियन श्रीलंका ऐं भारत जो मुक़ाबिलो अॼु कोलंबो जे मैदान ते थींदो। जेकॾहिं एशिया कप जी तारीख़ खे ॾिठो वञे त एशिया कप जा सभ खां वधीक इवेंट श्रीलंका जे नाले रहिया आहिनि ऐं हिन वक़्तु बि एशिया कप जी दिफ़ाई चैंपियन श्रीलंका आहे। जेकॾहिं टीम वाइज़ ॿिन्ही जो कॉम्बिनेशन ॾिठो वञे त पहिरियां ॻाल्हि करियूं असां भारत जी, त भारत वटि कप्तान रोहित शर्मा, विराट कोहली, शुभमन गिल ऐं लोकेश राहुल, ईशान किशन, इहे 5 बैट्समैन अहिड़ा आहिनि जिन हिन इवेंट में मुसलसल परफॉर्म कयो आहे। उनखां अलावा जेकॾहिं उन्हनि जी ऑलराउंडरनि जी कारकर्दगी जी ॻाल्हि कयूं त अक्षर पटेल ऐं हार्दिक पांड्या जी कारकर्दगी बहितरीनु रही आहे। बॉलिंग में वरी मोहम्मद सिराज, जसप्रीत बुमराह ऐं कुलदीप यादव पाण मञायो आहे। त जेकॾहिं ॾिठो वञे त इंडियन टीम हिन वक़्तु बहितरीनु पोज़ीशन में आहे एशिया कप जो फाइनल खटण लाइ। ॿी तरफ़ जेकॾहिं श्रीलंका जी ॻाल्हि कयूं त कुशल परेरा जेको लास्ट मैच में रहियो उहो बदकिस्मती सां सुठो स्कोर न करे सघियो, पर हिकु बहितरीनु बैट्समैन आहे। कुशल मेंडिस थियो, धनंजय डिसिल्वा थियो, सदीरा थियो, इहे अहिड़ा बैट्समैन जेके टीम खे विनिंग पोज़ीशन में वठी वञी सघनि था ऐं उहो असां नमूनो पाकिस्तान ख़िलाफ़ु मैच में ॾिसी चुका आहियूं। वरी जेकॾहिं उन्हनि जी बॉलिंग अटैक जी ॻाल्हि कयो वञे त उन्हनि वटि पथिरना आहे, उनखां अलावा ॿिया स्पिनर्स आहिनि, वेलालेगे आहे, धनंजय डिसिल्वा आहे, असलांका आहे, अहिड़ा स्पिनर आहिनि जेके भारत खे मुख़्तसिर स्कोर ते महदूद करे सघनि था ऐं उन्हनि पोएं मैच में कयो बि आहे। सो मुंहिंजे हिसाब सां हिकु ॿिन्ही टीमनि जो कॉम्बिनेशन मुतवाज़िन आहे, पर टीम उहा खटींदी जेका पंहिंजे नर्व सिस्टम खे मज़बूत कंदी। ऐं इन हवाले सां जेकॾहिं एशिया कप जी तारीख़ ते नज़र विझूं त श्रीलंका जो इन्हनि इवेंट्स में पंहिंजो कॉन्फिडेंस लेवल ॾाढो बहितरु रहियो आहे। भारत भले मज़बूत टीम आहे, पर मुंहिंजी ज़ाती राय आहे त श्रीलंका जी टीम टफ टाइम ॾींदी। बहरहाल भारत जो बैटिंग अटैक ऐं बॉलिंग अटैक ॿई मज़बूत आहिनि, पर श्रीलंका सरप्राइज़ ॾेई सघे थी। सो इंतज़ारु कयूं था त अॼु जो फाइनल कहिड़ी टीम खटे थी। वरी मैच जी एंड में तव्हांखे अपडेट ॾींदासीं। तेसिताईं पंहिंजे मेज़बान खे इजाज़त ॾियो। अल्लाह हाफ़िज़।